नशे फ़िरोज़ सिंधी अदबी संगत शाह खालानी जी दस्तूरी गजाणी मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी जी सदारत में नशे फ़िरोज़ में थी गुज़री, जंहिंमें अदबी दोस्तनि शिरकत कई। गजाणी में जब्बार मल्हा पंहिंजो गज़ल पेश कयो, जत फ़ैज़ान अली वस्तुड़ो, चोसटो प्रोफेसर अब्दुल वाहिद मेमण, बेत हफ़ीज़ रहमान अब्बासी पिण पंहिंजो कलाम ॿुधाए महफ़िल खे चार चढ़ लॻाया। इन मौक़े ते मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी पंहिंजो गज़ल इस्लाह ला पेश कयो, जंहिं ते निज़ामुद्दीन बाट, सैयद अमीर अली, सुमेर अली बाट ऐं ॿियनि सुञाणंदड़नि अदीबनि तरफ़ां तफ़सीली इस्लाही टेका टपणी कई वई, जेका तख़लीक़ी सिख्या लाइ इंतिहाई कराइती साबित थी। आख़िर में सदारती ख़िताब कंदे मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी चयो त अॼु हालाणी जो अदबी दोस्तनि जो जज़्बो, शौक़ु ऐं अदब सां लगाव ॾिसी दिलि खे बेहद ख़ुशी थी आहे ऐं उत्साह हासिल थियो आहे। हीअ ॻाल्हि मां चिटी तरह ज़ाहिर थिए थो त हितां जा अदीब पंहिंजी ॿोली, अदब ऐं धरती सां गहरी मोहबत रखनि था। हुन वधीक चयो त अहिड़ियूं गजाणियूं न सिर्फ़ु तख़लीक़ी सलाहियतुनि खे निखारीनि थियूं, पर नवनि लिखंदड़नि लाइ सिख्या ऐं रहनुमाई जा बहितरीन मौक़ा फ़राहम कनि थियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।